महंगाई असा नाहे कई पीटीआई बानी जी हुकूमती दौर में महंगाई की शुरुआत थी। महंगाई ऐं बिजली के बिलन अवाम जा हंज वधाए छॾिया आहिनि। 2017 में बिल घटी न हुआ ऐं माण्हू आसानी से ज़िंदगी गुजारी न हुआ। महंगाई जो नालो निशान न हो। मुस्लिम लीग नून के कायदई अगूड़े वज़ीर आज़म नवाज शरीफ की लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस संदस चवड़ा है असां मईशियत के ठीक कयो ऐं बेहतरीन तरक्की वारन कौमुनि में पाकिस्तान के शामिल कयो। कुछ जजिस पुट खां 10,000 दरहम पघार न वठण ते कढियो वियो। ॿुधायो वञे त पीटीआई बानी कहिड़ी तरह इक़्तिदार में आयो। मरियम नवाज़ तमाम घणी मेहनत करे रही है। अटो भी सस्तो कयो आहे। ॿियनि मुल्कनि खे पाकिस्तान के अंदरूनी मामलनि में मुदाख़लत खां पासो करणु घुरिजे। अमेरिका में गिरफ़्तार पाकिस्तानी शहरी आसिफ मर्चेंट के हवाले से इन वक्त ताईं का बि अघ भराई नाहे थी ऐं नई वरी इन सिलसिले में अमरीकी हुकूमत तरफ़ां का ॼाण फ़राहम कई वई आहे। पाकिस्तान अमरीका तरफ़ां ॼाण फ़राहम करण जो मुंतज़िर आहे। पर ॾही खाते की तर्जमान ममताज़ ज़ोहरा बलोच जी हफ़्तेवार प्रेस ब्रीफिंग चवे थी बांग्लादेश के माण्हुनि में पंहिंजा मसइला हल करण जी सलाहियत मौजूद आहे। पाकिस्तान के विच ओभर में ठहंदड़ सूरत हाल ते ॻणती आहे। इसराइल तरफ़ां गज़ा में नमाज़िन ते हमलो मुज़म्मत जोॻो आहे। हमला जेनीवा समेत गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि जी भने कड़ी आहिनि। ईरान खे पंहिंजो दिफ़ा करण जो भरपूर हक़ हासिल आहे। इसराइल जो एहतसाब थियणु घुरिजे। भारत कश्मीर में जंगी रोहन में मुलविस आहे। अरशद नदीम के मान में GHQ में तकरीब। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां अरशद नदीम की तारीख़ी कामयाबी की वाखार पहिरियों भेरो सिंगल इवेंट में गोल्ड मेडल खटण ते वाधायो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त अरशद नदीम की कामयाबी क़ौम लाइ फ़ख्र आहे, जंहिंसां पूरी क़ौम खे ख़ुशियूं मिलियूं आहिनि। नौजवान के सेहतमंद सरगर्मियुनि में भरपूर नमूने हिस्सो वठणु घुरिजे। तकरीब में 1984 वारे ओलंपिक्स के रांदीगरनि की ख़ुसूसी शिरकत। अगूणे IG चेज़ पंजाब शाहिद सलीम बेग के हिरासत में वरितो वियो। शाहिद सलीम बेग के हसास इदारनि सां वेझे राब्तनि जे बुनियाद ते गिरफ़्तार कयो वियो। शाहिद सलीम 5 साल IG जेल रहियो ऐं PTI बानी जे जेल में वञण खां पहिरियां रिटायर्ड थी। सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर की हिदायत ते एक्साइज़ पुलिस खिलाफ एक्शन सेक्रेटरी ऐं DG एक्साइज़ जो सोराब ॻोठ थाणे ते छापो। बेगुनाह गिरफ़्तार कयल 2 नौजवान बाज़ियाब। इख्तियारनि के नाजायज़ इस्तेमाल ते एक्साइज़ खाते जो इंस्पेक्टर ऐं 5 अहलकार मअतुल। सेक्रेटरी ऐं DG एक्साइज़ जो चवण आहे त मअतुल कयल इंस्पेक्टर ऐं 5 अहलकारनि खिलाफ खातेदार कार्रवाई शुरू कई वई आहे। लाहौर हाई कोर्ट सॼे मुल्क में इंटरनेट की बंदिश खिलाफ दरख्वास्त ते वफ़ाक़ी हुकूमत के वकील के वास्तेदार अथॉरिटीज़ खां हिदायतूं वठी पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस शकील अहमद दरख्वास्त ते ॿुधणी कई। गुज़िरियल ॾींहुं इंटरनेट की बंदिश ऐं तातुल के लाहौर हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो हो। दरख्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत PTA समेत ॿियनि खे धुर बणायो वियो। इंटरनेट की बंदिश ऐं फायरवॉल लॻाइण ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में भी दरख्वास्त दाख़िल कई वई। सीनियर सहाफ़ी हामिद मीर तरफ़ां दाख़िल दरख्वास्त में काबीना इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं घरू सेक्रेटरी समेत PTA तोड़े इंसानी हक़नि वारी वज़ारत के भी धुर बणायो वियो।